अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अफ़हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसन व अन्नकुम इलैना ला तुरजऊन फ़तआला अल्लाहुल मलिकुल हक़्क़ ला इलाहा इल्ला हुव रब्बुल अर्शिल करीम व मन यदअु मअल्लाहि इलाहन आखर ला बुरहान लहू बिहि फ़इन्नमा हिसाबुहु इन्द रब्बिहि इन्नहु ला युफ्लिहुल काफ़िरून वक़ुल रब्बिग़फ़िर वरहम व अन्त ख़ैरुर राहिमीन सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुझा अजीज़ दोस्तों भाइरो, अल्लाह तबारक व तआला जे फरमान मुक़द्दस मजा चंद आयतूं तिलावत कई वयूं आहिनि। दुआ है त अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असां जमी कलमे वारनि खे हिन क़ुरान पाक जी इज़्ज़त ऐं एहतराम हिन जी सम्झ अता फ़रमाए ऐं सम्झण खां बाद में अल्लाह ताला असांखे हिन पंहिंजे फरमान मुक़द्दस जे मथां अमल जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला हिन धरतीअ ते इंसाननि जे रुशद व हिदायत जे लाइ पंहिंजे तरफ़ां ॿिनि शयुनि जो बंदोबस्तु कयो आहे। हिकु तालीम जो, ॿियो मुअल्लिमीन जो। तालीम किताबनि जे ज़रिए हूंदी आहे ऐं सेखत वरी उस्ताद ॾींदा आहिनि। अल्लाह साईं तालीम बि मोकिली त वरी सेखत ॾियारण जे लाइ मुरसलीन जी जमात बि मोकिले, जंहिंजे करे हज़ूर जन फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बुइस्तु मुअल्लिमा, मूंखे अल्लाह ताला तव्हां ॾे उस्ताद करे मोकिलियो आहे। हले उतमिम मकारिमल अख़लाक, तव्हां त मां तव्हांखे सेखारियां, दीन जूं ॻाल्हियूं सेखारियां, आला अख़लाक सेखारियां। पाण फरमायूं त तरक़्तु फ़ीकुम अमरैन, दुनिया में जो जेको भी नबी आयो आहे हलियो वियो, मां भी दुनिया में आयो आहियां, मां भी हलियो वेंदुसि, पर ॿ कम तव्हां में छॾे वेंदुसि।
फरमायो त ॿ कम तव्हां में छॾे वेंदुसि, मूंखे बि दुनिया छॾणी आहे, दुनिया में रहणो कोई कोन्हे को। हिकु अलाह जो क़ुरान तव्हां में छॾे वेंदुसि, ॿियो पंहिंजो तरीक़ो तव्हां में छॾे वेंदुसि। फरमायो जॾहिं तव्हां इन ॿिन्ही शयुनि खे चिंबड़ी वठंदव, इन तमस्सक्तुम बिहिमा फलन तज़िलू अबदा, कॾहिं बि तव्हां गुमराह न थी सघो। अलाह जे क़ुरान खे चिंबड़ी वठिजो ऐं मुंहिंजे तरीक़े खे चिंबड़ी वठिजो। हाणे असां उम्मत मुस्लिमा खे इन शइ खे ॾिसणो आहे त पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे ज़िंदगी मुबारक जे अंदरि अखलाक जो दायरो हज़ूर जे ज़िंदगी में छा हुयो, ऐं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे ज़िंदगी गुज़ारण जा उसूल कहिड़ा ॾसिया, ऐं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे निज़ाम हयात कहिड़ो मुहैया कयो, इक़ामत हुदूदुल्लाह खे कीअं नाफ़िज़ करे ॾेखारियऊं, अल्लाह जे हिन क़ुरान पाक जी तशरीह कहिड़ी कयूं। हे क़ुरान अल्लाह जो कलाम आहे, पैगंबर जी ज़िंदगी हिन अल्लाह जे क़ुरान जो तफ़सीर आहे। जीअं क़ुरान पाक जा तफ़सीर लिखजनि था पिया, ईअं हज़ूर जी पूरी ज़िंदगी जेका आहे उहा हिन क़ुरान जो तफ़सीर आहे। इन जे करे फरमायूं त जन मूंखां सौ सिधो क़ुरान ॿुधो आहे, जेके मां वटि सौ सिधो क़ुरान पढ़िया आहिनि उन्हनि जे लाइ पाण फरमायूं असाबी कद नुजूम बिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम, मुंहिंजा सहाबा सभु सितारनि वांगुरु अथव, जंहिंजी बि कड़ लॻंदव तव्हांखे हिदायत मिलंदी। फरमायो जंहिंजी बि कड़ लॻंदव तव्हांखे हिदायत मिलंदी, तव्हांखे रस्तो मिलंदो ऐं तव्हांजी रहनुमाई थींदी। एॾो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजे शागिर्दनि जे मथां एतमाद हुयो जो दुनिया में कंहिं बि उस्ताद खे पंहिंजे शागिर्दनि जे एॾी तइदाद हुजे शागिर्दनि जी, ऐं वरी उन्हनि समूरनि शागिर्दनि ते पंहिंजो उस्ताद एॾो वॾो एतमाद करे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं हज्जतुल विदा ते जॾहिं ख़ुतबो ॾियनि था, आख़िरी 1.25 लख सहाबा किराम बीठा आहिनि जेके पैगंबर जो ख़ुतबो ॿुधनि था पिया। पाण फरमायूं त असाबी कन नुजूम, सभई मुंहिंजा सहाबा सितारनि वांगुरु अथव, बिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम, तव्हां जंहिंजी बि कड़ लॻंदो तव्हांखे हिदायत मिलंदी। दुनिया जे कंहिं बि उस्ताद खे पंहिंजे शागिर्दनि जे एॾे कसीर शागिर्दनि जे मथां एतिरो एतमाद नथो थी सघे। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन बि फरमाए जंहिं रसूल खे असां हक़ ऐं सच सां मोकिलियोसीं, जंहिंखे असां राह हिदायत ॾेई करे मोकिलियोसीं, जंहिंखे पंहिंजो पैगाम खणाए करे तव्हां ॾे मोकिलियोसीं, हाणे इन रसूल जी जंहिं तव्हां मुंहिंजो मुखालफ़त कई उहो फलाह कोन हासिल कंदो। वमन युशाक़िक़िर रसूल मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा। अल्लाह ताला फरमाए थो त जंहिं रसूल जी मुखालफ़त कई, उहो जंहिं रसूल खे असां हक़ ऐं सच सां मोकिलियोसीं, हे पंहिंजो पैगाम ॾेई करे मोकिलियोसीं, जंहिं उन जी मुखालफ़त कई, वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन, ऐं कढ लॻो उन रस्ते जी जेको सहाबा किराम जो रस्तो न हुयो। इतां मोमिन मुराद आहिनि पैगंबर जा शागिर्द सवां सिधा, उहो जन पैगंबर खे ॾिसी करे कलमो पढ़ियो हुयो, माना जंहिंखे न रसूल जो रस्तो वणियो, न सहाबा किराम जो तिर्ज़ ज़िंदगी वणियो, न जंहिं हज़ूर जे सोबत खे क़बूल कयो, न वरी जन उन्हनि खे क़बूल, जन हज़ूर जी सोबत खे क़बूल कयो, न उन्हनि खे ॾिसी वरी उन्हनि जे मथां को ईमान आंद या उन्हनि जी कड़ लॻो, नुवल्लिही मा तवल्ला। रब साईं फरमाए थो जाॾे फिरंदो आहे असां उन धिको ॾेई छॾींदा आहियूं। इहो माण्हू जाॾे फिरंदो आहे असां धिको ॾेई छॾींदा आहियूं। पाण जीअं दुनिया में पंहिंजे मुआशरे में चवंदा आहियूं अदा छॾ मंडे खे त भॼे वारी में, ईअं अल्लाह तबारक व तआला बि उन इंसान जे लाइ फरमाए थो जेको रसूल जे तरीक़े जी मुखालफ़त करे थो ऐं पैगंबर जे शागिर्दनि जी बि मुखालफ़त करे थो, ऐं पंहिंजे लेखे बज़ामे ख़्वाहिश पंहिंजे नफ़सानी सदुनि जे मुताबिक़ इमाम पंहिंजे नफ़्स खे बणाई बीठो आहे,
अल्लाह तबारक व तआला फरमाए थो नुस्लिही जहन्नम वसात मसीरा। इहो इंसान फेरी खाई दुनिया में फिरी फिरी वञी जहन्नम में किरंदो, बस ॿी का वाह ई कान अथसि। अज़ीज़ो, असांखे हिन पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि ईअं पंहिंजी ज़िंदगी अबस ॻाल्हियुनि में न विञाइणु घुरिजे। हिन ज़िंदगी जे अंदरि दीन इस्लाम ऐं शरीयत जे राह खे ॻोल्हे वठिजे, हज़ूर जे तरीक़े जी ॻोल्हा कजे, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे तर्ज़ ज़िंदगी खे अख़्तियार कजे। हिननि आयात मुबारक जे अंदरि अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, इंसानो तव्हां पाण खे ईअं सम्झो आहे त असां तव्हांखे ईअं अजायो बेकार दुनिया में आंदो अथसीं। अफ़हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसा, छा इहो गुमान कयो आहे तव्हां त असां तव्हांखे बेकार दुनिया में आंदो आहे? बसि तव्हांजे मथां का ज़िमेदारी न आहे, तव्हांजे मथां हिलत ऐं हुरमत कान्हे, तव्हांजे लाइ हराम ऐं हलाल जी क़ैद न आहे, तव्हांजे लाइ पाकाई ऐं पलीती जी क़ैद न आहे। जानवर त न आहियो तव्हां त इंसान आहियो। अल्लाह ताला फरमाए थो त असां तव्हांखे ईअं पैदा न कयो आहे जीअं जानवर आहिनि, जानवरनि जे मथां हिलत ऐं हुरमत जो हुकुम न आहे, पाकाई पलीती जो हुकुम न आहे। जानवर खे जिथे वणेसि ताथे घुमे फिरे, तव्हां असां इंसान थी आया आहियूं। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे हिन आयात जे ज़रिए असांखे पंहिंजे मक़सद जे तरफ़ तवजो ॾियारे थो त बानो तव्हां हिते दुनिया में ईअं बेकार ऐं फज़ूल न आया आहियो। मतां पाण खे तव्हां ईअं सम्झो कि असांखे बि जानवरनि वांगुरु ज़िंदगी गुज़ारणी आहे, बसि खाइणो आहे, पीअणो आहे, बसि वरी मरणो आहे, बसि हलणो आहे, बसि ईअं दुनिया जो जहान ईअं हले थो। हिकिड़ा माण्हू दुनिया में रही करे अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़ात जो बि इनकार करनि था, चवनि था त ख़ुदा आहे ई कोन, हे दुनिया पाण हले थी, बसि माण्हू ईअं बसि वधनि था, ॼामनि था, बसि मरनि था, ख़तमु, जीअं जानवरनि जी ज़िंदगी आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, ख़बरदार तव्हांजे मथां असां किरामन कातिबीन विहारे छॾिया अथसीं। तव्हां जूं ॻाल्हियूं नोट थियनि थियूं, तव्हांजा अल्फाज़ नोट थियनि था, तव्हांजा आमाल महफ़ूज़ आहिनि असां वटि। मन यामल मिस्काल ज़र्रतिन ख़ैरन यरा व मन यामल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा। जंहिं ज़रड़े बराबरि नेकी जो अमल कयो असां उहो ॾेखारींदासूं, जंहिं ज़रड़े बराबरि बुराई जो अमल कयो असां उहो ॾेखारींदासूं। ऐं पंहिंजे आमाल जे बदौलत पंहिंजो मक़ाम उन्हनि खे पाण खे ठाहिणो आहे। कसब तव्हांजे हथनि में आहे। रब साईं फरमाए थो, लहा मां कसबत व अलैहा मक्तसबत। नफ़ो बि इंसान खे पंहिंजे कमाई जो थींदो, नुक़सान बि पंहिंजी कमाई जो थींदुसि। कहिड़ा दुनिया में कम करे थो पियो, पंहिंजे अफ़ाल ते, पंहिंजे किरदार ते, पंहिंजे आमाल ते असांखे नज़र रखणु घुरिजे त हीअ मुंहिंजी नज़र काॾे थी वञे पई, कननि ते आवाज़ कहिड़े क़िस्म जो अचे थो, दिलि में कहिड़ा इरादा पैदा थियनि था, दिमाग़ में कहिड़ा ख़्याल उभरनि था, हथ सां छा करे रहियो आहियां, ऐं ज़ुबान सां कहिड़ो गुफ़्तगू करे रहियो आहियां, ऐं पेट खे कहिड़ी शइ सां भरे रहियो आहियां। रब साईं फरमाए थो, अफ़हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसा। ऐं इंसानो तव्हां इहो गुमान कयो आहे त मां तव्हांखे अजायो आंदो आहे, व अन्नकुम इलैना ला तुरजाऊन, ऐं तव्हांजो असांॾे मोटणु कोन्हे। फरमाई, ख़बरदार यादि रखिजो, इन इलैना इयाबहुम सुम्मा इन अलैना हिसाबहुम। तव्हांजो मोटणु असांॾे ज़रूरु थींदो ऐं तव्हांजो हिसाब बि असां ते ई आहे। फरमाई, वहशरनाहुम फलम नुगादिर मिनहुम अहदा। समूरनि खे क़यामत जे ॾींहुं उथाईंदुसि, पंहिंजे बारगाह में हाज़िर कंदुसि ऐं सभिनी खां हिसाब किताब वठंदुसि। सभई ईंदा, को दुनिया में पंहिंजो पाण खे साड़नि था, के दुनिया में कहिड़े नमूने सां विया, के कहिड़े नमूने सां, के पाणीअ में ॿुॾी ख़तमु थी विया, कंहिंखे झंग जा जानवर खाई विया, कंहिंखे पखी पटे विया, कंहिंखे मच्छूं खाई वियूं, के फिज़ा में बाहि में जहाज़ में सड़ी ख़ाक थी विया, के कहिड़े बि नमूने सां विया, के कहिड़े बि नमूने सां विया। रब फरमाए थो, कुल्लुन इलैना राजिऊन। असां समूरनि खे पाण ॾे मोटाईंदासीं। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, बाना ईअं न सम्झ कि मां तोखे अजायो पैदा कयो आहे, तव्हां असांजे मथां ज़िमेदारी आहे। कलमे पढ़ण जे नाते सां तव्हां असांजे मथां मज़ीद ज़िमेदारी थिए थी पई। कलमो पढ़ियोसीं, हाणे असां पाबंद थी वियासीं। असांजी अखि हराम ॾे न निहारणु खपे, असांजे अखि सां हराम ॾे नज़र न करणु खपे, असांजे ज़ुबान सां ग़लति गुफ़्तगू न थियणु खपे, असांजे पेट में हराम जो लुक़मो न अचणु घुरिजे, असांजे पेर सां ग़लति पासे ॾे पंधु न थियणु घुरिजे, असांजे हथ सां कंहिंखे ईज़ा न अचणु घुरिजे, असांजे कन ते ग़लति आवाज़ न अचणु घुरिजे। हज़ूर जा सहाबी मके ऐं मदीने जे बाज़ारुनि में जॾहिं वेंदा हुआ त कननि में आङुरियूं ॾींदा हुआ जो असांखे दुनिया जा आवाज़ जीअं ॿुधण में न अचनि।
अज़ीज़ो तव्हां असांजे लाइ सहाबा किराम जी ज़िंदगी जेका आहे उहा असांजे लाइ मशअल राह आहे। असांखे बि उन पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा किराम जे ज़िंदगी जे मेयार जे मुताबिक़ असांखे बि पंहिंजे थी वेंदी। जेकॾहिं फना थियण वारी शइ न आहे त उहा मुंहिंजी ज़ात आहे। तंहिंजे करे दुनिया व माफ़िया खां ताल्लुक़ कटे करे मुंहिंजे ज़ात सां ताल्लुक़ क़ाइमु कयो। वयबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह तबारक व तआला हीअ उम्दा तालीम पंहिंजे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे अता फरमाए करे इंसान खे पंहिंजे रब सां ताल्लुक़ क़ाइमु करण जो हिकिड़ो ज़रियो मुहैया कयो आहे, जंहिंजे लाइ अॼु दुनिया चवे थी पई त हीउ क़ुर न हुजे त इंसान जो ताल्लुक़ अल्लाह सां क़ाइमु बि न थिए। हे दुनिया में जीअं इंसान पंहिंजे बेख़बरी में जीअं रहनि, जीअं जानवर रहनि था, का इन्हनि खे ख़बर सूझबूझ न हुजे त मुंहिंजे लाइ हलाल छा आहे, मुंहिंजे लाइ हराम छा आहे, मुंहिंजे लाइ पाक कहिड़ी शइ आहे, मुंहिंजे लाइ पलीत कहिड़ी शइ आहे, मां छा दुनिया में करे सघां थो, कहिड़ो अख़लाक दुनिया में पेश कयां। जॾहिं क़ुर जी तालीम ई न हूंदी त पोइ इंसान खे जानवरनि वारी ज़िंदगी गुज़ारणी पवंदी। ॿियो छा थी? जंहिं इंसान खे इंसान बणायो उहा इहा तालीम आहे। अॼु मुस्लमान उम्मत जे मथां तमामु वॾे में वॾा इम्तिहान शुरू थी विया आहिनि। क़ुर पाक जे नुस्ख़नि खे जलायो वञे थो पियो, क़ुर पाक जे नुस्ख़नि खे फाड़े चीरे गटरनि में उछलायो वञे थो पियो। हज़ूर पाक जे शान में गुस्ताखाना ख़ाका शायो कया वञनि था। मुस्लमाननि जे ईमानी गैरत जो टेम्पो जाचनि था पिया त हे जेके मुस्लमान जन खे असां इमदाद ॾियूं था पिया, जन जे मथां असां हेॾा वॾा ख़र्च कया अथसि, जन जे मथां असां हिननि खे तमामु वॾी हिन जे ख़ुशहाली जे लाइ असां हेॾो पैसो मोकिलियो अथसि, ॾिसूं त उन्हनि खे ईमानी गैरत आहे या ईमानी गैरत निकिरी चुकी आहे। असांजा माण्हू हिते ॿुॾजनि पिया, असांजा हिते ॿार लुड़ी विया, असांजा हिते माल लुड़ी विया। 500 मण कणक उहा ईअं पाणीअ में सैलाब में वही वई, माण्हू बेघर थी विया। जेका इमदाद आई उन इमदाद जे बोर्टनि में इंजील जा नुस्ख़ा असांखे ॾिना, NGOs जे तरफ़ां उहे इंजील जा नुस्ख़ा उन्हनि बोर्टनि में, हे सी तव्हांजे लाइ कंबल आहिनि, हे तव्हांजे लाइ कपिड़ा आहिनि, हे तव्हांजे लाइ खंडु आहे, 2 दॿियूं पतीजूं आहिनि, हिन में सां अटो आहे, हिन में चांवरनि जा 4 किलो आहिनि। हे तव्हांखे इहे ॾियूं था असां इमदाद किथां आई आहे, साईं हे यूनिसेफ वारनि मोकिलिया आहिनि, USA वारनि मोकिलिया आहिनि। उन में जो खोलियऊं त इंजील जा किताब निकिता जेके ईसाई पंहिंजी प्रचार करे रहिया आहिनि। तव्हां त मुस्लमाननि खे असां ईसाई बणायो। हे असांजे गुरबत जो फ़ाइदो वठनि था। हे असांजा हुक्मरान पिनी खाइणु सिखिया आहिनि। जेको पिनी खाईंदो उहो छा पुछंदो उन्हनि सां? उहे चवनि था तव्हांखे असां हेॾी इमदाद ॾियूं था, ॾिसूं त साईं असां काथो त कछूं, ॾिसूं त साईं मुस्लमाननि में केतिरो गैरत जो टेम्पो मौजूदु आहे। अॼु असांजे साम्हूं क़ुर पाकनि जे नुस्ख़नि सां इहा हालत कई वञे थी। हज़ूर जे शान में गुस्ताखाना ख़ाका शायो कया वञनि था। डेनमार्क वारा गैर मुस्लिम जेके इमदादूं मोकिलनि था उहे था ॾिसनि पिया त जाचूं मुस्लमाननि जी गैरत किथे पहुती आहे। हाणे जेकॾहिं असां गैरतमंद थी करे रहूं असांजी मर्ज़ी जे, बेगैरत थी करे रहूं असांजी मर्ज़ी। मुस्लमान ग़रीब ज़रूर आहे, मिसकीन ज़रूर आहे, बुख ते ज़रूर सुम्हंदो, पर बेगैरत कोन्हे को गैरतमंद बचो आहे। उहे असांजे गैरत जो टेम्पो जाचनि था किथे पहुता आहिनि। ये जेकॾहिं हे बर्दाश्त करनि था, हज़ूर जे शान में गुस्ताखी जेकॾहिं मुस्लमान बर्दाश्त करनि था ऐं क़ुर पाक जी बेहुरमती बर्दाश्त करनि था त माना हाणे हे पुरअमन शहरी थी विया आहिनि, हाणे हे पुरअमन थी विया आहिनि। पर जेकॾहिं इन ते उथनि था ऐं गैरत जो मुज़ाहिरो करनि था ऐं इन ते वायवेला करनि था ऐं इन ते आवाज़ बुलंद करनि था त माना हे दहशतगर्द आहिनि। पोइ वरी उलमा खे दहशतगर्दी जे लाइन में ॿियारींदा, तव्हां दहशतगर्द। ये क़ुर जी तालीम है दहशतगर्दी सेखारी। अब जेकॾहिं इहा दहशतगर्दी आहे, क़ुर जी तालीम दहशतगर्दी आहे, त पोइ असां हड़ ई दहशतगर्द आहियूं। ठीकु आहे, वठो जहिड़ा बि आहियूं, ग़रीब आहियूं, मिसकीन आहियूं, पर बेगैरती वारी ज़िंदगी खां गैरत वारो मौत भलो आहे। नारे तकबीर, जमियत उलमा इस्लाम, जमियत उलमा इस्लाम, हजरत मौलाना फजल रहमान साहब, हजरत सैयद अब्दुल कयूम हालाजवी, नारे तकबीर। अजीज दोस्तों,
तव्हां असांखे हिन वक़्त में उलमा जो साथ ॾियणो पवंदो, तव्हां असांखे उलमा जो साथ ॾियणो पवंदो। उलमा खे ऐवाननि मां ॿाहिरि कढण जी कोशिशि कई वञे थी पई, उलमा खे ऐवाननि मां ॿाहिरि कढण जी कोशिशि कई वञे थी पई। ऐं उलमाए किराम जेके पैगंबर जे वारिस जमात आहे, उन जमात जे मथां हे दुश्मन नज़र रखियो वेठो आहे त इहे इन्हनि ऐवाननि में न अचनि। जन ऐवाननि में आइन ठहंदो आहे, जन ऐवाननि में कानून ठहंदो आहे, जिथे मुल्क जे तक़दीर जा फ़ैसिला कया वेंदा आहिनि। इते ही आलिम मौजूद न हुजनि, इते ही उलमाए हक़ मौजूद न हुजनि। मां तव्हां खां पुछां थो, जेकॾहिं आइन साज़ इदारनि में उलमाए हक़ न हुजनि त पोइ असांजे मुल्क जो आइन अमन ते ॿधल हूंदो, असांजे मुल्क जो आइन जेको आहे उहो बराबरी जे बुनियादनि ते ॿधल हूंदो। हुननि खे त इहा बि ख़बर न आहे त ख़ुदा जा हक़ असां ते कहिड़ा आहिनि, अबे अम्मा जा हक़ असां ते कहिड़ा आहिनि, ग़रीब अवाम जा हक़ असां ते कहिड़ा आहिनि, मुंहिंजे बचनि जा मुंहिंजे मथां हक़ कहिड़ा आहिनि, घरवारी जा हक़ असां ते कहिड़ा आहिनि। इहा त ख़बर अहले दुनिया खे आहे ई कोन, दीन खां ख़ाली आहिनि। उहे त ज़ुल्मान ज़ालिमाना निज़ाम खे पसंदि करनि था। हिन वक़्तु पूरे दुनिया जे तख़्ते जे मथां सोशलिज़म ख़तम थी चुकी आहे, कम्यूनिज़म ख़तम थी चुकी आहे, सरमाएदारान निज़ाम ट्रपड़ वेड़े थो पियो। हाणे अंग्रेज़ सोचींदो आहे 50-100 साल पहिरियों सोचींदो आहे अंग्रेज़ त हाणे दुनिया में जेकॾहिं का शइ अचण वारी आहे त कहिड़ी शइ आहे। उहे सम्झी आहिनि त जेकॾहिं हाणे दुनिया ते का शइ अचण वारी आहे त क़ुर अचण वारो आहे, इस्लाम जो निज़ाम। नारे तकबीर, उलमाए हक़, उलमाए देवबंद, उलमाए हक़, उलमाए देवबंद। मौलाना फजल रहमान तेरा एक इशारा, हाजिर हाजिर लहू हमारा। मौलाना फजल रहमान तेरा एक इशारा। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम। हाणे उहे तंहिंजे करे असांजे मुस्लमाननि मझां क़ुर पाक जी इज़त खे ख़तमु करणु चाहिनि था। पैगंबर जी वारिस उलमा जे जमात जी इज़त मुस्लमाननि मां ख़तमु करणु चाहिनि था पिया, ऐवाननि मझां आउट करणु चाहिनि था। असां मौलाना जन वियासीं, मौलाना फजल रहमान साहब खे इलेक्शन खां बाद में असां चयोसीं साईं असां सां धांधलियूं थियूं आहिनि, वॾियूं वॾियूं धांधलियूं थियूं आहिनि, असांजे माण्हुनि खे जबरन हारायो वियो आहे, 8 ॾींहं ते फ़ैसिला आया आहिनि त फ़िलाणो कामयाब, फ़िलाणो कामयाब, फ़िलाणो कामयाब। मौलाना चयो त मां वटि हिते दोस्त भरी खणी आया, चयोसीं हे किताब ते बैलेट पेपर जेके किताब ते ठपा लॻल आहिनि, हे असां वणनि मों लधा अथसीं, असां कमंदनि मों लधा अथसीं, तव्हां ॾे खणी आया आहियूं। तव्हां सां छा थियो आहे? थियो त जेको असांजे इलाइक़े सां आहे, काॾे मोह मरियम जो, काॾे टंडरो अलाया। मजलिस अमल जी हुकूमत ही ख़ैबर पख्तूनख्वा में, हिन जो वहम गुमान ई कोन हुयो यार जो त को मूंखे हितां एतिरियूं सीटां मिलंदियूं। इमरान ख़ान खे हुकूमत वरी ख़ैबर पख्तूनख्वा में ॾिना, उते उन जा परस्तार मौजूदु हुआ। सिर्फ़ उलमा खे नाकाम करण जी साज़िश आहे, फिरंगी जी तहज़ीब खे उजागर करण जी कोशिश आहे। छा डी चौक ते वहे वापरे पियो इस्लामाबाद जे अंदरि, कंहिंखे ख़बर न आहे, कहिड़ो ना वाक़िफ़ आहे मुल्की हालात खां। जेके हालतूं थियूं आहिनि उहे नागुफ़्तबे आहिनि, उनखे असां ज़ुबान ते आणे नथा सघूं पिया। हे नओं पाकिस्तान ठहंदो, अहिड़े पाकिस्तान खां पोइ मरणु भलो आहे। हज़ूर जन फरमायो बतनुल अर्ज़ ख़ैरुम मिन ज़हरिहा, आख़िरी दौर ईंदो, बुराई सफ़ा आम थी वेंदी, नेक माण्हू वीचारो जीअण उन जो जंजाल थी वेंदो। पाण फरमायो अहिड़े दौर जे अंदरि पोइ ज़मीन जो पेट मुस्लमान जे लाइ भलो आहे ज़मीन जे पुठी खां। हे दौर अहिड़ो हले थो पियो, को इज़त वारो माण्हू ज़िंदगी गुज़ारे नथो सघे। हयादार माण्हू जे लाइ माहौल तंग कयो वियो आहे, शरीफ़ माण्हू जे चौगिर्द चारा बंदि कया विया आहिनि, अहले इल्म तबके जी एहतराम में इज़त न रहियो, क़ुर जी इज़त न रही। पाण फरमायूं अकरिमू आलिमन, आलिमन जी इज़त कयो, मन अकरम आलिमन फ़क़द अकरमनी, जंहिं आलिम जी इज़त कई ॼण त मां नबीअ जी इज़त कई। फरमायूं मन सल्ला ख़ल्फ़ आलिमिन तक़ियन कमन सल्ला ख़ल्फ़ नबीयन, जंहिं आलिम मुत्तक़ी परहेज़गार जी कड़ निमाज़ पढ़ी ॼण त मां नबीअ जी कड़ निमाज़ पढ़ी। अॼु असांखे उलमा खे दहशतगर्द चई करे मुस्लमान अफ़रादनि खे, मुस्लमाननि खे उलमा खां नफ़रत ॾियारी वञे थी पई। 26 तारीख़ ते इंशाअल्लाह असां हिननि खे मुंहुं टोड़ जवाबु ॾींदासीं। जेकॾहिं को गैरतमंद मुस्लमान आहे त ज़रूरु हाज़िर थियणु खपे। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम। असां हिन धरतीअ ते
हे रत हारे सघूं था, ही असांजी रत सस्ती आहे हिन क़ुरान खां। हे क़ुरान असांखे वधीक प्यारो आहे, हे क़ुरान असांखे प्यारो आहे। पैगंबर जी इज़त वधीक है। बाबा डॉक्टर साहब शहीद थी वियो न, पोइ हाराए वियो या खटे वियो? इमाम हुसैन शहीद थी वियो न, पोइ हाराए वियो या खटे वियो? पोइ हे असांजो खून कहिड़ी वरी मथों आयो आहे, तंहिंजे करे इहो क़ुरान तो सदके आहे, पैगंबर जी इज़त तां सदके आहे। अल्लाह तबारक व तआला मोमिन के चवे तो मोमिन तू छो तो घबराए? इन्नल्लाह अश्तरा मिनल मोमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह। रब साईं फरमाए तो कलमो जै पढ़ियो, कलमो पढ़ो सभई, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे असां कलमो पढ़ियो से, हाणे असां खुदा जा थी वियासीं, बस खुदा असांखे ख़रीद करे छॾियो। बिअन्न लहुमुल जन्नह। मोमिन कलमे वारा तुंहिंजी जान, कलमे वारा तुंहिंजो माल मां अल्लाह वठी छॾियो आहे, बस हाणे तुझो माल भी मुझे हवाले, तुझी जान भी मुझे हवाले। हाणे असांजी जान क़ुरान तो वञे त हेड़ियूं जानियूं 100 सदके आहिनि क़ुरान तो, हेड़ियूं जानियूं असांजूं 1000 हा क़ुर्बान आहिनि पैगंबर जे नामूस जे मथां। छो त असांखे ख़ुदा वाइदो कयो आहे बिअन्न लहुमुल जन्नह। हीअ दुनिया तव्हांजी अॼु न, तव्हांजी जान हीअ अॼु न वेंदी त सुभाणे ज़रूरु वेंदी। को एक्सीडेंट में वञे थो, को गोली में वञे थो, को काथे ॿुॾी मरे थो, को काथे हादसे में वञे थो पियो, पर जेकॾहिं दीन तां हीअ जान सदके थिए त पोइ सौदो सस्तो आहे। हमेशा वारो घर, करोड़ हा साल, अरबे खरबे साल जाते रहंदो जन्नत वारो घर। कॾहिं भी अल्लाह जे रसूल फरमायो ला यफना शबाबहुम वला यबला सियाबहुम। जेका जवानी मिलंदसि कॾहिं ख़त्म न थींदसि, जेके कपड़ा पाईंदो कॾहिं मेरा न थींदसि, जेको घर मिलंदुसि कॾहिं बि उहो घर हुनखो खसबो कोन। अहिड़ी जन्नत वारी जाइ, अहिड़ी ज़िंदगी अल्लाह ताला फरमाए थो लहुम फिहा मा तश्तही अनफुसुकुम। जेका शइ चाहींदो तव्हांखे मिलंदी। पोइ उहा बादशाही वधीक आहे या हीअ बादशाही वधीक आहे? हीअ ज़िंदगी वधीक आहे या उहो घर वधीक आहे? पोइ अहिड़ियूं जानियूं हज़ारे जेकॾहिं दीन तां क़ुर्बान थियनि त थियणु ॾे। असां इंशा अल्लाहुल अज़ीम उलमा जे सॾ ते हाज़िर थींदासूं। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह से मरीज़न खे शफ़ा अता फरमाए। अल्लाह से असांजे सभिनी मुस्लमाननि जे ईमान खे मज़बूत बणाए। अल्लाह ताला असांखे जुर्रत ऐं हिम्मत अता फरमाए। हे बातिल कुझु बि न आहे, बातिल ख़ाक आहे, बातिल मिट्टी आहे, बातिल केरी आहे, कुझु बि न आहे मुस्लमान जे। अल्लाह ताला ईमान खे अहिड़ी कुवत अता फरमाई आहे जो ख़ुदा जी नुसरत मोमिननि सां आहे। फरमाई वलक़द हक़्क़न अलैना नुनजिल मोमिनीन। मां अल्लाह जे मथां हक़ आहे त मां मोमिननि जी नुसरत कयां, उन्हनि जी मदद कयां। अल्लाह तूं असांजी नुसरत पंहिंजे असां सां शामिल हाल बणा, असांजे हाल ते रहम फरमा। असांजा जेके क़ब्रनि में पिया आहिनि, जंहिंजो ख़ात्मो कलमे ते थियो आहे, जंहिंजो कलमे सां मौत थियो आहे, उन्हनि जे क़ब्रनि खे जन्नत जे बाग़नि में जो बाग़ बणा। असांजे मुस्लमाननि जे नए नस्ल जी हिफ़ाज़त फरमा। असांजे कमियुनि कोताहनि नालाइकनि खे हज़ूर पाक जे सदके असांखे माफ़ फरमा। हिन क़ुरान पाक जे सदके असांजे हाल ते रहम फरमा। असांजे बेरोज़गारनि खे इज़त वारो रोज़गार अता फरमा। मुंहिंजा रब असांजे मरीज़नि खे शफ़ा याब फरमा। जेके मुश्किलात में फाथल आहिनि, जो मुश्किलातूं आसान फरमा। जेके असांजे मथां ज़ुल्म करनि था, उन्हनि जे मथां ख़ुदा तूं पंहिंजो कहर नाज़िल फरमा। मुंहिंजा रब जेके मेरी अखि सां उलमा ॾे, मदारिस ॾे, मसाजिद ॾे जेके ॾिसनि था, उन्हनि जूं अखियूं, उन्हनि जूं पाड़ो पाड़ पटे करे ॿाहिरि कढी फिटियूं कर। मुंहिंजा रब उन्हनि खे तमामु सख़्तु गिरफ़्त कर। अल्लाह से तूं असांखे उन्हनि जे यहूदनि ऐं नसारनि जे साज़िशुनि ते हिते हे हलनि था पिया, उन्हनि जे साज़िशुनि खां असांखे महफ़ूज़ रख। रब साईं असांजे ज़ाहिरी ऐं बातिनी दुश्मननि खां असांजी हिफ़ाज़त फरमा। मुंहिंजा रब फिरंगी जे हरकतुनि खां असांखे महफ़ूज़ रख। रब्बना ज़लमना अनफुसना व लम तग़फिर लना व तरहमना लनकुनन मिनल ख़ासिरीन। मुंहिंजा रब असांजे मुल्क जी हिफ़ाज़त फरमा। असांजो मुल्क दुश्मननि जे वर चढ़ी वियो आहे। मुंहिंजा रब असांजे मुल्क जी हिफ़ाज़त फरमा। मुल्क आहे त असां बि आहियूं, मुल्क आहे त इदारा बि आहिनि, मुल्क आहे त मस्जिदूं मदारिस बि आहिनि। असांजे मुल्क जी हिफ़ाज़त फरमा। मुल्क जे मथां जेके हुक्मरान आहिनि, उनखे बि तूं सलाहियतूं अता फरमा ऐं उन्हनि खे बेख़ौफ़ ख़तर थी करे हिन दुनिया में इस्लाम जे निज़ाम खे नाफ़िज़ करण जी उनखे हिम्मत अता फरमा। हिन क़ुरान पाक ते हलण जी उन्हनि खे बि तौफ़ीक़ अता फरमा। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आख़िरति हसनह व क़िना अज़ाबन नार। सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व सहाबिही अजमईन। या मुर्शिदुल मुवहिदीन हज़रत साईं अब्दुल क़यूम साहब हालजवी दामत बरकातुहुल आलिया, जेके तव्हां असांजे ईमान खे उजागर करे रहिया हुआ। ये अज़मत बातिल धोखा है, ये सतवत काफिर कुछ भी नहीं।
ये अजमत बातिल धोखा है, ये सतवत काफिर कुछ भी नहीं, मट्टी के खिलौने हैं सारे, ये कुफर का लश्कर कुछ भी नहीं। अगियार से कह दो पेश करे अखलास और मुरव्वत की दौलत, अगियार से कह दो पेश करे अखलास और मुरव्वत की दौलत। किरदार से कौमें बनती हैं, अफकार के चक्कर कुछ भी नहीं। इस्लाम अगर मंजूर नहीं, इस्लाम अगर मंजूर नहीं, कुरान अगर दस्तूर नहीं, फिर लानत इस आजादी पर, फिर लानत इस आजादी पर। ये मुल्क ये लश्कर कुछ भी नहीं। असाने सामो हजरत मौलाना सिबकतुल्लाह जोगी साहब दामत बरकत आलिया में बैठा हन। हजरत साईं अल्लामा डॉक्टर खालिद महमूद शहीद रहमतुल्लाह अलैह जा फर्जंद अर्जुमन मौलाना नासिर महमूद अचण वारा हन और पहुंचण वारा हन। इन करे मां उन खाग में हजरत साईं मौलाना सिबकतुल्लाह जोगी साहब की गुजारिश कंदुम त तव्हां असाने सामू खिताब करण फरमाइन। ऐं तव्हां सभिनी दोस्तन खे ख़बर आहे त 26 फरवरी ते जमियत उलमा इस्लाम सिंध जे तरफ़ां हिकु तारीख़ साज़ तो पुरवकार अंदाज में रैली जो इनेकाद कयो आहे, जेको नामूस रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तहफ़्फ़ुज़ दीनी मदारिस ऐं अल्लामा डॉक्टर खालिद महमूद शहीद रहमहुल्लाह जे उन्वान सां इन करे सभु दोस्त झर जंग में घर घर में दावत ॾेई करे हर मुस्लमान खे उन प्रोग्राम खे वठी करे अचनि, ताकि असां फ़र्ंगियुनि खे ॿुधाए सघूं त मुस्लमान अञा बि अल्हम्दुलिल्लाह गैरत वारा आहिनि ऐं पंहिंजे गैरत जो ईमान जो मुज़ाहिरो कंदा इंशाअल्लाह भरपूर अंदाज में। सभु वाइदो कयो त इंशाअल्लाह पाण बि सभिनी दोस्तनि खे उन प्रोग्राम में वठींदासीं। नारे तकबीर, नारे तकबीर। जमियत उलमा इस्लाम, जमियत उलमा इस्लाम, अकाबरीन उलमा देवबंद, अकाबरीन उलमा देवबंद, हजरत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो, हजरत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो। तुम्हारे सामू हजरत साईं मौलाना सिबकतुल्लाह जोगी साहब एक सोने अंदाज में खिताब करण फरमाइंदा।